अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिराए हुए 4 जेडीओ न्यूज़ ऐं वज़ीर उंडड़ ख़बर शामिल कयूं था मोह बुझणू जी। काज़ी मदमी सिविल ऐं जुडिशियल जे जज दीदार अली सोलंगी जी अदालत सगोरी बेले पई मां गैर कानूनी तौर काठ वटे ज़मीन ते नाजायज़ कब्ज़े करण वारे ॾोह साबित थियण ते जवाबदार पीपीए जे चूंडियल काउंसलर ज़ुल्फ़कार अली कीरियो, गुलाम नबी कीरियो, मुश्ताक जतोई, शाहिद घिलू, अनवर कीरियो, खादिम हुसैन मीरासीअ खे 2 साल कैद जी सज़ा ॿुधाए छॾी, जॾहिं त समूरनि सज़ा आयल जवाबदारनि ते अलॻि अलॻि 10,000 ॾंड पिण मुक़ररु कयो आहे। अहिड़ो केस सकरण पुलिस 2019 में पई बेले जे रेंजर रफ़ीक अहमद शेख जे फिरियाद ते दाख़िल कयो हो। सज़ा हेठायल काउंसलर ज़ुल्फ़कार अली कीरियो मीडिया खे ॿुधायो त पई बेले जे कब्ज़े हेठि ॼाणायल ज़मीन असांजी सर्वे ज़मीन आहे। पई बेलो ऐं असांजी ज़मीन गॾु आहे। हिन ॿुधायो त बेले खाते जो रेंजर करप्ट आहे। असांखां पैसा घुरिया न ॾियण ते असां मथां कूड़ो केस दाख़िल करायो, जॾहिं त बासर माण्हुनि MPA ऐं MNA जा बेले जे ज़मीन ते कब्ज़ा पिण आहिनि। उन्हनि ख़िलाफ़ आख़िर केस छो नथा दाख़िल थियनि। HR जेडीओ न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरुनि अपडेट लाइ ॾिसंदा रहो HR जेडीओ न्यूज़।